नाज़रीन, घोटकी जे तारीख़ी शहर कादरपुर में मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में फनकारनि गीत गाए महफ़िल मचाए छॾी। मुश्ताक शाही लगारी जी रिपोर्ट। घोटकी वेझो कादरपुर में समाजी अगवान राहिब अली शेख पारां प्रेस क्लब कादरपुर में मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मच कचहरी जी महफ़िल में अदीबन, शाइरन, सुगलन, भिटाई जे पारखुन, शहरिन, ज़ोहेब अली शेख, इलाही बख्श चाचड़, सहाफ़ी आमिर अली चन्ना, फरमान अली सुमरो, ज़फरला भुट्टो, जुल्फ़कार अली सुंदरानी, शाबान तलाई, शाहजाद अली, अबू बकर भुट्टो, नज़ीर अहमद लंगा, असद अली घुंजो, आबिद हुसैन चाचड़, बरकत अली मेमण, प्रेम सागर ऐं डॉक्टर महेश कुमार समेत वॾे अघ में माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त सॼी राति सुरनि जी वर्खा थींदी रही। मच कचहरी में रागिन शरीफ अब्बास, शराफत अली, सूफ़ी कलाम ऐं क़ौमी गीत गाए वेठल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। सिंध जी तारीख़ कल्चर सां वाबस्ता आहे। जेके मच कचहरियूं था कनि इहे असांखां विसरी वियूं। अॼु नओं दौर अची वियो आहे, नेट जो अची वियो आहे, पर अॼु हिते का बि मोबाइल माना केरु ॾिसे कोन थो, पर ख़ुशी सां वेठा आहियूं, कचहरी कंदा वेठा आहियूं। अहिड़े नफ़्सा नफ़्सी जे दौर में जेकॾहिं टाइम कढी अहिड़ो प्रोग्राम कजे त उन सां थोरो जेको आहे माण्हू खे ख़ुशी मिले थी ऐं प्रॉब्लम्स खां परे रही करे हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़ारण लाइ टाइम मिले थो। ऐं असांजी सिंधी सकाफ़त आहे हीउ प्रोग्राम करणु, मच कचहरी करणु ऐं ओताकुन ते इन टाइप जा प्रोग्राम करणु। ऐं अल्लाह पाक जो शुक्र आहे जो ॿीहर वरी हिन टाइप जा प्रोग्राम थियनि पिया। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। पंहिंजे सिंध में हर यूसी लेवल ते थियणु घुरिजनि। उन सां असांजो वाज़े मैसेज वेंदो त असां मुनपरस्त माण्हू आहियूं ऐं असां पंहिंजे कल्चर सां मुहबत कयूं था पिया। सिंध जी सकाफ़त आहे जंहिंखे उजागर कयो थो वञे ऐं हीअ जेको अॼु महफ़िल हिते कई वई आहे त असांखे जेको आहे पंहिंजी सकाफ़त खे जेको आहे ज़िंदा रखणु घुरिजे। छो जो हिन टाइम जेको वक़्तु हले थो ॾाढो ख़राबु थो हले असांजे लाइ। असां त इन शइ जे जेको हमेशह हक़ में आहियूं त अहिड़े क़िस्म जूं महफ़िलूं थींदियूं रहनि। असल में इन महफ़िलुनि जो हिकु ई मक़सदु हूंदो आहे त पाण में गॾु वेही जेके बि दोस्त आहिनि, अज़ीज़ आहिनि, पाण में वेही जेको आहे हिकु दूरी जेका थी वई आहे अॼु जे जदीद दौर में उहा ख़तमु थिए। ऐं असां चाहियूं था त हर साल इहे इन क़िस्म जूं मच कचहरियूं थींदियूं रहनि। हीअ जेके कचहरियूं आहिनि वक़्त जी अशद ज़रूरत आहे। हिन में असांजा पाड़े जा पंहिंजा माइट मिट दोस्त गॾे करे असां हिकिड़ो पंहिंजो कचहरी कयूं था पिया। इहो असां पंहिंजे सिंध जो कल्चर जेको आहे ज़िंदा कयूं था पिया। हिन दौर में इन शइ जी असांखे अशद ज़रूरत आहे। असांजा वॾड़ा जॾहिं कचड़ा घर हूंदा ऐं कचियूं झुगियूं हूंदियूं, ओताकूं हूंदियूं, राति जो इहो ट्रेंड हूंदो हो त अक्सर पाण में गॾिजी करे पाड़े जा मिट माइट अज़ीज़ गॾिजी पंहिंजा ॾुख सूर ओरींदा हुया। इहो एक्चुअल इहो ई आहे, मच कचहरी इहा ई आहे। मच कचहरी जे प्रोग्राम में शरीक माण्हुनि इन वचन खे वर्जायो त अॼोके नफ़्सा नफ़्सी वारे माहौल में अहिड़ी मच कचहरी जी महफ़िलुनि जी सख़्त ज़रूरत आहे। अहिड़ियूं महफ़िलूं सॼी सिंध में थियणु घुरिजनि त जीअं माण्हुनि खे दिली सकून मिली सघे। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।